नाज़रीन, कश्मीर शहर के ईदगाह मोहल्ला वासी पीरसन हाकिम अली खोखर ऐं संदसि ज़ाल माई नसीमा मासूम ॿारनि समेत न्याणी ते तशद्दुद खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्टर शेरबाज़ खोसे मूजिब कश्मीर में मुतासिर ख़ानदान एहतजाज कंदे चयो आहे त कुछ वक़्त अॻु असां पंहिंजी न्याणी आबिदा खोखर जी शादी असगर मलिक सां कराई हुई, जेको हर आए ॾींहुं असांजी न्याणी मथां सख़्त तशद्दुद कंदो हो। उन महिल खां तंग अची असां कोर्ट सगोरी ज़रिए पंहिंजी न्याणी जी अलहदगी कराई, जंहिं बाद मुंहिंजी न्याणी जो अॻूणो मुड़ुस असगर मलिक ऐं उन जा भाइर राणो मलिक ऐं अख्तर मलिक ऐं ॿिया हर आए ॾींहुं असांखे हिरासा करे रहिया आहिनि। जॾहिं त मुंहिंजा पुट आबिद ऐं बाबर अली, जेके गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां गोदाम में पोरियो करे रहिया आहिनि, हुननि मथां कूड़ा केस करण सां गॾोगॾु असांखे ऐं असांजी न्याणी खे मौतमार धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। हुननि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणे, एसएसपी कश्मीर इरफान अली समो, एएसपी कश्मीर नौमान ज़फर ऐं ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।